सिंध सुधार दोस्त मिठा दिलदार आलम सबाबात करीं जनाब सदर प्रिंसिपल साहब एन मेहमान नवाज उस्ताद साहिबा ऐं मुंहिंजा हमवतन साथियो अस्सलाम वालेकुम। अॼु जे मौज़ू ते जेको मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो वियो आहे उहो आहे एकता ॾियारो। मां पंहिंजी तकरीर जो आगाज़ हिन शहर सां करणु चाहींदुसि। तुंहिंजे क़दमनि तां क़ुर्बान वञा ए सिंध मां ए सिंध मां, तुंहिंजे क़दमनि तां क़ुर्बान वञा ए सिंध मां ए सिंध मां, तुंहिंजे पेर पुठीअ तां घोर वञा ए सिंध मां ए सिंध मां। तूं पुत करम जा ॿार ॾिठा तो ॾाहिर जा ॾेकार ॾिठा। जनाब सदर हिन सोनारे सिंधी सकाफ़त एतिरी त पुराणी आहे जेतिरी ही धरती, छो जो जनाब सदर 5000 साल अॻु में मोहन जे दड़े में सिंधी सकाफ़त ते सबूत मिलिया आहिनि। जनाब सदर 5000 साल अॻु में सिंध जा माण्हू महिमान नवाज़ हुआ, 5000 साल अॻु में सिंध जा माण्हू मौत भई मोतबर हुआ, छो जो जनाब सदर हिन धरती ते हमेशह इलाही पुटनि जनम वरिता आहिनि। के त कलंदर शहबाज जहिड़ा, के त बिरशा जा वाइबन, किन कुकूड़ के वाए गॾियो। सिंध सतवी जे सूरनि जो सहारो आहे, सिंध सॼी मायूस मारुई जो मुल्क आहे। भले खूब सावर मिली वञे, भले खूब सावर मिली वञे, सिंधी सभु समाज जा जी जायूं हुजनि। कार जो वापार बेशक कर भले, कार जो वापार बेशक कर भले, फितरत ऐं शौक़ वेरो न कर। ये दर्द आहे सिंध धरती जा, तो हवाले ख्वाब के हीरो न कर। जनाब सदर सिंध जे वॾे शहरनि खां वॾे ॻोठनि ताईं वेंदे स्कूल ऐं कॉलेजनि जी हालत एतिरी त ख़राब आहे जो किथे ते पाणी पीअण जो कोन्हे, किथे ते इमारतूं कोन्हे ठहियल, किथे कागज़नि ते पिया लिखनि ॼण त ज़मीन ते मौजूद ई न आहे। मां पंहिंजी तकरीर जो इख़्तिताम हिन शहर सां करणु चाहींदुसि। हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, सिंध मथां सिर घोरींदसि, आज़ादी मुंहिंजी मंज़िल आहे, ज़ंजीर त मां तोड़ींदसि। हिन धरती ते कर ज़ुल्म भले, हिन धरती ते कर ज़ुल्म भले, हिकु ॾींहुं ते हिसाब ॾियणो आहे, तुंहिंजा कूड़ा वाइदा ऐं कातिल रत ॾींहं त जोड़ींदसि। ये सिंध।